नाज़िब पंजाब के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बोर्ड जूं तबाहकारियूं जारी आहिनि। रावी दरिया अंदरि पाणी जी सतह में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। शादरा वारे हंधि पाणी जो वहिकिरो 1,45,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। ॿिए तरफ़ चनाब दरिया में कादिरपुर वारे हंधि वॾे दर्जे जी बोर्ड बरक़रार आहे, जॾहिं त पाणी में लाथ अचणु शुरू थी वई आहे। उन सियालकोट, नारोवाल ऐं शकरगढ़ शहरनि मां पाणी घटि थियणु शुरू थी वियो आहे, जॾहिं त हेठाहीं वारा इलाइक़ा अञा पाणी हेठां आहिनि। रोड रस्ता ॿुॾी वञण करे सवें ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। गुजरावाला डिवीज़न अंदरि बोर्ड में 7 माण्हू फौत थियण जी तस्दीक कई वई आहे। 3 ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे। ॿिए तरफ़ सियालकोट में हिक ई ख़ानदान जा 5 भाती वहिकिरे में लुड़ी विया। 2 जा लाश हथ कया विया आहिनि। 3 जी ॻोल्हा जारी आहे। नाज़रीन, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियो पिया। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बोर्ड जूं तबाहकारियूं जारी आहिनि। रावी दरिया अंदरि पाणी सतह में मुसलसल वाध थी रही आहे। शादरा वारे हंधि पाणी जो वहिकिरो 1,45,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। ॿिए तरफ़ चनाब दरिया में कादिरपुर वारे हंधि वॾे दर्जे जी बोर्ड बरक़रार आहे, जॾहिं त पाणी में लाथ अचणु शुरू थी वई आहे। ओरा सियालकोट, नारोवाल ऐं शकरगढ़ शहरनि मां पाणी घटि थियणु शुरू थी वियो आहे, जॾहिं त हेठाहीं वारा इलाइक़ा अञा पाणी हेठां आहिनि। रोड रस्ता ॿुॾी वञण करे सवें ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। गुजरावाला डिवीज़न अंदरि बोर्ड में 7 माण्हू फौत थियण जी तस्दीक कई वई आहे। 3 ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे। ॿिए तरफ़ सियालकोट में हिक ई ख़ानदान जा 5 भाती वहिकिरे में लुड़ी विया। 2 जा लाश हथ कया विया आहिनि। 3 जी ॻोल्हा जारी आहे।